लीडर टीवी जे प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में अॼु असां हिकिड़े साने जे बारे में अव्हांखे ॿुधाइणु चाहियूं था। जुॾे तालुके में नए कोट वटि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे झेड़े में जेका विझ किरी आहे, जेका बिजली किरी आहे, जेका मुसीबत किरी आहे, जेका क़यामत थी आहे, उहा ॿिन्ही पासे औरतुनि जे हवाले सां थी आहे। ऐं उन वाक़े जंहिंखे सोशल मीडिया मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पेश कंदी रही आहे ऐं उन खां पोइ इहा ॻाल्हि महसूसु कई वई त जॾहिं माण्हुनि जो दाद फ़रियाद नथो थिए त उहे रोड संभालनि था। रोड संभालण खां पोइ हुकूमतूं, सियासतूं, थाणा, पुलिस सभु जो सभु जेके आहिनि उहे साम्हूं अची वञनि था। हीअ जेको तव्हां ॾिसो था वीडियो ते मुख़्तलिफ़ औरतूं ॻाल्हाइनि थियूं, इहा जेका FIR साम्हूं तव्हां ॾिसो था, हाणे ताज़ी सूरत हाल हीअ आहे त 20 ॼणनि जा नाला ॾिना आहिनि। राजपूत बिरादरी, त टंगड़ी बिरादरी इहो सम्झो त जैसलमेर ऐं जोधपुर खां वठी उमरकोट, सामारे, नए कोट ताईं टंगड़ी बिरादरी जा माण्हू उहे बलोच नस्ल सां वास्तो रखनि था। ऐं उन्हनि जो इल्ज़ाम आहे त गुज़िरियल हिकु हफ़्तो अवल उन्हनि जी जेका न्याणी हुई उन जो कंहिं राजपूतनि जे छोकिरे सां हुन पंहिंजे घरां निकिरी ऐं अदालत मार्फत प्यार जो परिणो कयो। ऐं जंहिं ते टंगड़ी बिरादरी जेको आहे हुननि जे बुज़ुर्गनि वटि वई ऐं बुज़ुर्गनि उनखे चयो त अदालत जो मामिलो आहे, पर पोइ असां वरी बि ॾिसूं था। पर उहो ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत या उहा जेका छोकिरी वई जंहिंजो FIR में नालो रशीदा ॾिनो वियो आहे, उहा मौक़े ते जांच में घरनि में मौजूदु कोन हुई। हिकु हफ़्ते गुज़रण खां पोइ 6 तारीख़ टंगड़ी बिरादरी जे अटकल 25 ॼणनि राजपूतनि जे घरनि ते हमिलो करे उते वेठल जेके मायूं हुयूं उन्हनि मां 2 ॼणनि, उहे ॿई जेके मायूं आहिनि उन्हनि ॿिन्ही खे अगवा करे उहे पाण सां खणी विया ऐं जेके घर में वेठल माण्हू आहे उन्हनि खे धक हणी ज़ख़्मी करे ऐं इहा ॻाल्हि त जेसिताईं तव्हां असांखे पंहिंजी छोकिरी वापसि न कंदव तेसिताईं असां तव्हांजूं ही ॿई औरतूं वापसि न कंदासीं। पुलिस खे ख़बर पई, पुलिस FIR दाख़िल कई, पर तदारक कंहिं बि क़िस्म जो न पए थियो। उन करे पुलिस खे दॿाउ में आणण जे लाइ 2 तरफ़नि खां असर रसूख़ इस्तेमालु थिया। जनाब मीर मुनवर टालपुर जेको उन इलाइक़े जो MLA आहे ऐं जनाब फ़कीर शेर मोहम्मद बिलालाणी जंहिंजूं ज़मीनूं उन इलाइक़े में आहिनि, उहे ॿई एक्टिव थी विया। उन्हनि ॿिन्ही जी सरगर्मी जो नतीजो इहो निकितो जो फजर धारां 2 औरतूं उन्हनि ॿिन्ही खे ज़ख़्मी हालत में हुननि बाज़ियाब कराए वरितो ऐं उते मौक़े ते मौजूदु जेके 4 ॼणा हुआ उन्हनि 4 ॼणनि खे पुलिस गिरफ़्तार कयो। टोटल 20 ॼणा FIR में नामज़द थिया आहिनि, जंहिंमां 12 ॼणा जेके आहिनि उहे गिरफ़्तार थी चुका आहिनि ऐं उहे सभु जो सभु टंगड़ी बिरादरी सां वास्तो रखनि था। ऐं असांखे सिंध जे घरू खाते जे ज़रियनि ॿुधायो आहे त इन FIR में जेका इंसानी अगवा सां गॾु उन में एंटी टेररिस्ट एक्ट जो बि जेको आहे उहो कलम जेको आहे उहो शामिलु कयो वियो आहे। पुलिस इन ॻाल्हि जी तरदीद कई आहे त नए कोट में या कंहिं बि वसंदी में ॿिन्ही अगवा थियल औरतुनि खे उघाड़ो करे ऐं उनखे सरे आम सरे बाज़ार उन्हनि जी बेइज़ती कई वई आहे, उन्हनि सां माण्हुनि जे रूबरू ज़ना कई वई आहे। पुलिस इन खां इनकार कंदे चयो आहे त अहिड़ी कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि न थी आहे, न को पुलिस अहिड़ी कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि, न को माण्हुनि जेके फ़रियादी आहिनि उन्हनि कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी ॻाल्हि जी का साबिती ॾिनी आहे, न को हुननि इन क़िस्म जी का कंप्लेंट कई आहे। असां सम्झूं था त पहिरियों वाक़ियो जेको प्यार जे परिणे सां लाॻापियल आहे उहो माण्हुनि खे मुश्तइल थो करे त टंगड़ी बिरादरी जा माण्हू उहे उनखे पंहिंजी अना जो मसइलो सम्झी ऐं ॿाहिरि निकिरनि था।
पर उन्हनि जे लाइ कानून आहे, उन्हनि जे लाइ साॻी पुलिस आहे, उन्हनि जे लाइ साॻियो SSP आहे, उन्हनि जे लाइ DC आहे, उन्हनि जे लाइ सिंध हुकूमत आहे। त हुननि खे परावनि घरनि में घिड़ी मार कुट करे ऐं औरतूं अगवा करे ऐं या उन्हनि खे मुबैना तौर ॿिन्ही ॼणनि खे रेप करे इहो जेको असां रवाज था विझूं, इहो असां जेको सिस्टम था ठाहियूं, इहो असां जेको तरीक़ो ॻोल्हियो आहे बदिले वठण जो, पलउ वठण जो, हिन सॼे मामले में पलउ वठण जो त सभ खां बहितरीनु तरीक़ो ई हो त नए कोट में जुॾे में ॿ वधीक नियाणियुनि जा स्कूल खुलिया वञनि हा, जीअं नियाणियूं जेके आहिनि उहे वधीक सम्झू हुजनि हा ऐं माण्हू नियाणियूं जेके आहिनि कंहिंजे बि वर्गलाइण ते को बि अहिड़ो मुश्तइल थी कमु न कनि हा ऐं सभु कुझु पंहिंजे सोच सम्झ सां कनि हा। इहो बि थी पए सघियो त जेके रोड ते 4-5 कलाक राजपूत बिरादरी धरणो हयो आहे ऐं उनखां पोइ पुलिस एक्टिव थी आहे, उन एक्टिविटी खां अवल ई पुलिस एक्टिव थिए हा ऐं टंगड़ी बिरादरी जी जेका नियाणी उन प्यार जो परणो कयो आहे त ख़ुदि उन जा समूरा ओसा पासा जाचे त उन गुलाम मुस्तफ़ा राजपूत जंहिं छोकिरी सां शादी कई आहे, प्यार जो परणो कयो आहे, त उन्हनि ॿिन्ही जे विच में मुफ़ाहिमत केतिरी आहे, अंडरस्टैंडिंग केतिरी आहे। इन करे सिंध लाइ इहो ज़रूरी थी पियो आहे त सिंध में जेकॾहिं तव्हां विॼ जी तेज़ीअ जीअं हरकत करे एक्शन न कंदव त पोइ असां सां इन क़िस्म जा वाक़िया ऐं रोज़ पोइ नओं कोट कंहिं न कंहिं नवाबपुर मुबैना तौरु नवाबपुर जे वाक़िअनि जहिड़ो थींदो वेंदो ऐं सिंध जा समूरा माण्हू शर्म विचां कंध झुकाए हलण ते मजबूर थी पवंदा। असां इहा FIR पढ़ी आहे, इन FIR में लिखियलु आहे त असां सलाह करे हीअ FIR जेका आहे उहा दाख़िल कई आहे। मां सम्झां थो त इन जा 2-3 मतिलब थी सघनि था त हिन खे ॿुधायो वियो त हिन नमूने दाख़िल कयो, हिननि खे ॿुधायो वियो त हिन नमूने दाख़िल कयो। आउं सम्झां थो त पॉलिटिकली जेके बि माण्हू उते एक्टिव आहिनि, पॉलिटिकली जेके बि पार्टियुनि जा वोटर उते मौजूदु आहिनि, उन्हनि सभिनी खे अॼु कलाक 2 जे अंदरि हिन समूरे माण्हुनि खे तफ़सीली तौरु ग़ौर हेठि आणणु खपे ऐं जेके शयूं कानून जे पासे वधाइणियूं आहिनि उन्हनि खे कानून जे पासे वधाइणु खपे ऐं जेके शयूं आम इंसानी समाज में बहितर शयूं लेखियूं वञनि थियूं उन्हनि खे उन नमूने खणणु खपे। न त ॿी हालति में हर रोज़ु नओं कोट हूंदो, नओं कोट जी पुलिस हूंदी, मीरपुर ख़ासि ज़िलो हूंदो, सिंध हूंदी ऐं असां सभु हूंदासीं, असांजूं अखियूं ऐं असांजो कंध कॾहिं बि मथे न हूंदो, ॻाट ऊचो करे हलण जहिड़ा न रहंदासीं। इन करे असांखे पंहिंजो पाण खे तब्दील करिणो पवंदो। कंहिं ॿिए प्रोग्राम में वरी मिलंदासीं, असां सां गॾु रहिजो।